ब्रेकिंग न्यूज़ ऐनासी नवां शेयर कयूं पिया। खैरपुर भरिसां ॻोठ फोड़े चांडियो जा रहवासी ॿ नौजवान बाज़ियाब थी विया। इलाइक़े वासियुनि मूजिबि ॿई नौजवान हाकिम अली चांडियो ऐं ग़ुलाम सरवर चांडियो ॻरे भुंग भरे आज़ाद थिया आहिनि। अहम ख़बर ऐनासी नवां शेयर कयूं पिया। खैरपुर भरिसां ॻोठ फोड़े चांडियो जा रहवासी ॿ नौजवान बाज़ियाब थी विया आहिनि, जॾहिं त इलाइक़े वासियुनि जो इहो चवणु आहे त ॿई नौजवान हाकिम अली चांडियो ऐं ग़ुलाम सरवर चांडियो ॻरो भुंग भरे आज़ाद थिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ऐनासी नवां शेयर कयूं पिया। खैरपुर भरिसां ॻोठ फोड़े चांडियो जा रहवासी ॿ नौजवान बाज़ियाब थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि मूजिबि ॿई नौजवान हाकिम अली चांडियो ऐं ग़ुलाम सरवर चांडियो ॻरो भुंग भरे आज़ाद थिया आहिनि। एक भेरो ॿीहर नासी नवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। खैरपुर भरिसां ॻोठ फोड़े चांडियो जा रहवासी ॿ नौजवान बाज़ियाब थी विया। इलाइक़े वासियुनि मूजिबि ॿई नौजवान हाकिम अली चांडियो ऐं ग़ुलाम सरवर चांडियो ॻरो भुंग भरे आज़ाद थिया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। खैरपुर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शकील जामरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। शकील, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही खैरपुर भरिसां 20 ॾींहं अॻु में ॿ नौजवान आहिनि जेके ॻोठ फोड़ी चांडियो जा रहवासी आहिनि, उन्हनि खे अगवा कयो वियो हो, जेके अॼु ॻरो भुंग भरे आज़ाद थी विया आहिनि। उन हवाले सां इलाइक़े में इहे चौबोल आहिनि त अगवा कयलनि जे वारसनि खां धाड़ेलनि पारां 20 लख भुंग घुरियो वियो हो ऐं जंहिं बाद जेको आहे 6 लखनि एवज़ खेनि आज़ाद कयो वियो आहे, जॾहिं त नौजवान अञा रस्ते में आहिनि जेके जल्द ई घर पहुची वेंदा। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी शकील तफ़सील खां आगाह करण जे लाइ।